ख़बर शामिल कयूं पिया रुकन बुरड़ा खां। एसटीपी तालका शहदादपुर पारां पार्टीअ जी 31 में तासीस की तकरीब शहदादपुर में कई वई। तकरीब में एसटीपी जे ज़िले अगवान शाहनवाज नायच, तालका सदर रफीक जलालानी, नज़ीर लिगारी, अहमद अली उमरानी, पप्पू नायच, राजा हकीम शीदी, ज़मीर लाखो ऐं ॿियनि पार्टी अगवाननि पार्टी सालगिरह जो केक काटियो। उन दौरान एसटीपी ज़िला सांगल शाहनवाज नायच ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर कादिर मक्सी जी क़यादत में एसटीपी जे 31 साला जिदोजहद सिंध जी ख़ुशहालीअ लाइ हिकु अहम साबित थी आहे। हुन चयो त मुतहदा ऐं पीपीए में इतिहाद थियणो का नई ॻाल्हि न आहे। पीपी हिन वक़्तु सिंध जे अवाम खे को रिलीफ ॾियण बजाए पंहिंजे ज़ाती मफ़ादनि लाइ हिन वक़्तु सभु कुझु करण लाइ तयारु आहे। पीपी इक़्तिदार ख़ातिर सदाई सिंध जो सौदो कयो आहे। मुतहदा जो काल्ह बि सिंध दुश्मन वारो किरदार हो, अॼु बि आहे। शाहनवाज नायच चयो त मुल्क तबाही तरफ़ वञी रहियो आहे। असांजा हुकुमरान तोड़े अपोज़िशन वारा मुल्क जी बहितरी ऐं अवामी मफ़ादनि वटां सियासी तौर ते कमु करण बजाए ज़ाती मफ़ादनि लाइ हिक ॿिए जे गिरेबान में हिन वक़्तु हथ आहिनि। जंहिं रिवायत के डॉक्टर कादिर मक्सी की क़यादत में एसटीपी सुठे नमूने समझी अदम एतमाद की रिथ में केर भी कामयाब थींदो उहो वक्त बुधाइंदो। असां अॼु डॉक्टर कादिर मक्सी की सरबराही में सिंध ऐं सिंधी अवाम जे बहितरी लाइ कमु करे रहिया आहियूं। रिपोर्ट करे रहियो आहे जान मोहम्मद हबड़ो, बे न्यूज़ रुकन बुरड़ा।